बिल्कुल गाड़ी अप्लाइड वरती है सिर्फ 2 किलोमीटर हलला। अस्सलाम वालेकुम, वेलकम टू जीअं तव्हां आहियो तव्हांजो पंहिंजो मोहम्मद अकरम। जीअं त ही वीडियो माशूई चैनल ते अपलोड थींदी बिल्कुलु वञी रहिया आहियूं सां गॾु आऊं चाचा ॾिसूं हाणे अचे घर वियल। चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कजो, जेके नया आहियो बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कजो। इन हिसाब सां बिल्कुलु हाणे असां हली रहिया आहियूं सागर जे तरफ़। थोरो अॻिते वञी तव्हांखे ॿुधायूं था छाजे लाइ था वञूं, छा कमु आहे छा न आहे। बिल्कुलु चाचा अची वियो, वापसी न रखंदो उहे वेंदा वञ। जीअं दोस्तो रवानगी आहे सागर जी तरफ़। हाणे अॻिते वञूं था तव्हांखे ॿुधायांव। चाचा ॿई निकिता आहियूं। चाचा छा वठंदा हलो ॿुधाइजो न, अॻिते ॿुधाईंदा। असां वञूं था वठण गिफ्ट वठण था वञूं, तव्हांखे बाद में शेयर कंदासीं। हा भई हा, बिल्कुलु बिल्कुलु रवानगी आहे। चेक कयो सारे रोड ते घणो टाप टाप तव्हांखे पेट्रोल पंप तरफ थी आहियूं। हितां ॾिसो पेट्रोल भरायूं पोइ सलाह माना तो अचे असां घर इंशाल्लाह पेट्रोल पंप ते हाणे इंशाल्लाह अॻिते हाँ 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 जी जी ये दोस्तों चुटियारी मोड़ न्यू शान होटल बिल्कुल आलू दाल करायूं था सागर जी लुटके जी इंशाल्लाह। बिल्कुल हाणे किथे बिल्कुल सर लुटके हमारी तरफ से जाए थोड़ो यहाँ जाते संतिया होते पीऊँ था तो स्टार वन मिलियन उसका चेक था करेंगे तुम्हारे चेक कयो सागर ये तो भग जाऊं बड़ा बड़ा टिकटॉकर इंदा हैं ज्यादा वीडियो लोकेशन घोटा माशाल्लाह मामूली स्टाफ आहे पाखड़ो मोरी जेके मिठड़ाव केनाल सॼो वेंदो आहे। बैंड भी आहे छा त चल दकरा जो जेको चाचो उहो जेको आहे बहुत थी वियो आहे इन हिसाब सां हाणे हलो त एमरजेंसी में बाक़ी न दोस्तों हाणे सागर शहर विज़िट करणु अचे थी सागर शहर हाणे इहा बि माना एमरजेंसी आहे। चाचा जो जेको चाचा हुयो दकरा जो चाचो उहो बहुत थी वियो आहे एमरजेंसी में डेड बॉडी जो दर्शन तव्हांखे ॾेखारींदासीं। आए थी रास्ते जी ॻाल्हि सागर पुलिस थाणा बेसिकली DCS हाँ बिल्कुल BL में देख कर तो लो देख कर सागर कितने का ट्रैफिक जाम है कितने आए कौन सा नहीं खराब होती रोड में फाटू लगे जो देख लो
अभी एचपी का नहीं डाला केडी में खड़ा यहां से इमरजेंसी में दाखिल अब तो डेड बॉडी तमाके देखा रही चलते अब तुम्हाला बरं खबर का नाही सांगत की आहे डेड बॉडी बिल्कुल सर एमरजेंसी में गाड़ी रवानगी थी रही है दिलशाद शहर हमारा बैठो जो पुत्र मुसो लेगारी बिल्कुल इमरजेंसी में वापस आई छा कयूं यार पानी जाना इमरजेंसी में वापसी घणा लोग भई अॻिते थोरो कमु आहे जेको ॿुधायो छा कयूं हिकिड़ी आहे बैड न्यूज़ ॿी आहे गुड न्यूज़ बैड न्यूज़ तव्हांजे अखियुनि जे अॻियां टाटा लकड़ा जो जाटो पहुची वियो आहे हाँ बिल्कुल हिसाब सां आया कि वो 10 मिनट कोने वरी भी वापस हितां कमु न थियो आहे साफ़ सुथरो आहे कोन छोकिरा वेठा आहिनि इन हिसाब सां वापसी हाणे ॿिए पासे शर्म ते तरफ़ तस्वीर करो तव्हां पाण ई सम्झी वेंदो ठीकु आहे रसां वारा भई हाणे करीब आधि किलोमीटर खाना में भेजो ठीक है ना देख कजो बिल्कुल 125 बिल्कुल मोटरसाइकिल वठा है अस्सलाम छवि मॉडल ट्रेन गाड़ियों होंडा 125 26 शोरूम की तलाश है ये बिचोदान पर फोटो कोने ना जल्दी पटाका नहीं रही वंटो बा कने बाबा जल्दी पटाका नहीं बिल्कुल संगत बेशरम एंट्री बिस्मिल्लाह मन वो कम थे स्कूटर माशाल्लाह 3 किलोमीटर वो अभी गाड़ी डिसू का फाइनल लुक गाड़ी चेक कयो भाई पास तव्हांखे ॾेखारियां संगत चेक कयो तव्हां बिल्कुल अप्लाइड आहे 26 जो पटो आहे सीरियल नंबर 14 बिल्कुल चेक कयो गाड़ी पसंद आई आहे हिंजो वारा ॾिसो इहा चेंज नथी अचे फाइनल लुक आहे गाड़ी चेक कयो ये भी अप्लाइड है बिल्कुल सिर्फ 2 किलोमीटर हाजर चेक कियो होंडा 26 जो पटो आहे शोर तमाम ही जाम हाणे छा व्लॉग ठाहियां बिल्कुल चेक कयो चाचा चेक करे सघो वधीक बार तव्हांखे ॾेखारींदो जी संगत हाणे मोटरसाइकिल लाइ पेट्रोल वठण था वञूं पेट्रोल वठूं PSO पंप तां चेक कयो PSO पेट्रोल वठी पोइ गाड़ी फिटिंग थिए पई पोइ इंशाल्लाह कयूंसि था पेट्रोल वठी वापसी आहियूं हलो शोरूम ते वधीक तव्हांखे ॾेखारींदा छा चकर आहे छा न आहे छा पोजीशन आहे 200 रुपया पेट्रोल वरितो आहे वधीक तव्हां हुते ॾेखारियूं
चलो बिल्कुल शोरूम में रखी है पेट्रोल वंडी हाँ अंदर छा है छा ना है देखूंगा गाड़ी फिटिंग हले भाई बिल्कुल शीशा लगी यार हाँ बस हेलो देखो लगी यार अच्छा 1.2 का ब्लैक कलर में उस्ताद गाड़ी परचेज करे वरती है हारून मोटर का शोरूम दलाई केड़ो है बिल्कुल 2 किलोमीटर चेक कियो सिर्फ 2 किलोमीटर गाड़ी है लेला चल जो पटो बिल्कुल हाँ इंशाल्लाह गोठरे रवानगी आ गुड बिल्कुल हालो दा वदी अखे तमारे लेला संगत गाड़ी वठण रवानगी सिधो सागर शहर उनका वो इंशाल्लाह अगे अगर किते किते आलम छा इंशाल्लाह बिल्कुल हले रहे हैं चाचे रस्म करना इंशाल्लाह आगे वाली थोड़ी रक्षा माशाल्लाह क्या क्या ओके दो सब्जेक्ट लंबा के हम ये लगी हुई गोली दान बट्टी पे मारवा के बोलते जी संगत हाण वञा तो मामे रंग गोठ बिल्कुल न्यू गाड़ी वरती हाण लुट को शायद ग्राफ की हाण वञू था गोठ खोलती करते वञी तव्हांखे ॾेखारींदो देखो अच्छा 14 अरे चाबी तूने कहना चाबी माउड है गाड़ी जी ना कायदा था बोलने वाली तो गाड़ी में मथा पूरे हो जाते क्या हुआ खाला लाए ना बा घणी मता यार किला ने जिनी घणी मिला घणी लिखले 9,900 रुपया मना 60 जी तो हुनन के पई आ ना उन्होंने वो ने मिले दी कमीशन या कंपनी में फर्क है गाड़ी मिली 1,74,000 दी कागज सारा है ना 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 कयो जरा डराड़ना शोरूम मारा